कराची सुराबगोट टाउन जे UC5 जे चेयरमैन सुल्तान बुलैदी जी अदम दिलचस्पी सबबि UC5 जे वज़ीर बिरोही ॻोठ में गंदगी जा ढेर लॻी विया। हर गली में सेवरेज जो गंदो पाणी, मेन घिटियुनि ऐं घरनि में तलाउ जो ॾेख ॾियण लॻो। वज़ीर बिरोही ॻोठ जे रहवासियुनि GNPN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सोराबगोट टाउन UC5 जो चेयरमैन सुल्तान बुलैदी साहब वज़ीर ॻोठ हिते आयो, जेके असां गुज़ारिश कईसीं त असांजे सेवरेज जो मुस्तक़िल हल असांखे कढी ॾियो। त जवाब में उन मूंखे धमकी ॾींदे चयो त तव्हां नून लीग खे वोट कयो आहे ऐं हाणे तव्हां नून लीग खां ई वञी कमु वठो, असांखे तव्हां न चओ। त मां पीपुल्स पार्टी जी आला क़यादत खे इहा गुज़ारिश कंदुसि त अहिड़नि नाअहलनि माण्हुनि जे मथां फिल फोर एक्शन खयो ऐं मुंहिंजे मथां बोहतान हिकिड़ो लॻो आहे त तो सुल्तान बुलैदीअ खां सोराबगोट टाउन जे UC5 जे चेयरमैन सुल्तान बुलैदी खां 50,000 रुपयनि जी घुर कई आहे। सो मां उन्हनि पीपुल्स पार्टीअ जे अज़ीज़ुल्ला ॾाहाणी जेको वार्ड नंबर UC4 जे वार्ड नंबर 2 जो काउंसलर आहे, उनखे मां इहा गुज़ारिश कयां थो त जेकर मां तव्हां ॾे लड़ी आयो आहियां या जेको आहे सो मां पंहिंजे हक़ घुरण जे लाइ तव्हां वटि जेकर आयो आहियां त इन जो मक़सदु इहो न आहे त मां 50,000 जी घुर कई आहे। जेकर तव्हां वटि के सबूत आहिनि त मूंखे तव्हां ॾसियो ऐं हर जाइ ते तव्हां सां गॾु बीठो हूंदुसि ऐं उनजो जवाबु तव्हांखे ॾींदुसि। बाक़ी तव्हां जेके आहिनि से असांखे हिते 2015 खां वठी हिते मुगेरी चौंक ते जेको खॾो खोटियल आहे 2015 खां वठी मुसलसल उते सैयद नासिर अली शाह बि आयो, उते सईद गनी साहब आयो, उते वहाब जेको मौजूदा कराची जो मेयर आहे वहाब रियाज़ साहब उहो बि उते आयो। उनखे बि असीं इहे कंप्लेनूं कयूंसीं त बाबा हे असांखे खॾो हिते असांखे हिन जो मेन होल ठाराए ॾियो, पर उन्हनि फंड जारी कया। पर यकीनन इहे टाउन इंतिज़ामिया लाला रहीम ऐं सुल्तान बुलैदीअ ऐं गुलाम मुस्तफ़ा मस्तो इहे उहे फंड हड़प कया आहिनि। हिन बल्दिया जे इलेक्शन खां पहिरें बि सईद गनी साहब हिते विज़िट कयो वज़ीर ॻोठ ते, जंहिं असांखे यकीन ॾियाराई हुई त बाबा इलेक्शन खटण खां पोइ जेको आहे सो असां हिन ॻोठ जे लाइ फंड जारी कंदासीं ऐं यकीनन उन्हनि कया हूंदा, पर हे हिननि जा बिब वॾा आहिनि, हे खाई विया हूंदा।